सकरण भट्ट सां ॻोठ मीर ख़ान लगारी जी रिवासन औरत मासूम ॿारड़नि समेत मसमात हमीदा मसमात हुसना मसमात मेहरान शमशाद समरीन ख़ासि के लिए एहतजाज कंदे चयो आहे त असां ग़रीब मिसकीन आहियूं। उन करे रिज़वान पुट कासिम इमरान फराज़ अली फरहान ख़ासकेली फरमान अली ख़ासकेली ज़बरदस्ती असांजे घरनि में घिरी असांजे घरनि ते कब्ज़ो करे असांखे हिरास कयो पियो वञे। असां ग़रीब मिसकीन आहियूं। अहिड़े कहिड़े कहर जहिड़ी सर्दी में खुले आसमान हेठि रही रहिया आहियूं। असां अपील था कयूं चीफ ऑफ आर्मी चीफ जस्टिस पाकिस्तान वज़ीर आज़म वज़ीर आला सिंध IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद SHO सखरन खे अपील था कयूं त असांखे पंहिंजे घरनि तां कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। जे न त सख़्तु एहतजाज कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।